मदद करो। सांगड़ जे शहर शहदादपुर जी तबाहाल कॉलोनी नसीम नगर में एक नंढड़े लाचार बीमारियुनि जे वर चढ़ियल अब्दुल सत्तार पल सां गॾु जेको हिन उमिरि में हक़ त रांदि रूंद ऐं पढ़ण लिखण जो रखे थो, मगर मुआशी हालात हिन मासूम खे मज़दूरी करण ते मजबूर करे छॾियो आहे। घटि में में पेट खपाईंदो आहे ऐं ग़रीब थी वियो आहे, पेट सां नथो खपायां त के मन स्कूल अॻे पढ़ंदो हो उहो हाणे बंदि करे छॾियमि। ज़ेरे में सुराख आहे ऐं फिकी साई आहे। हिन जी तबियत हाणे तमामु ख़राबु थींदी थी वञे। हाणे मूं वटि एतिरी गुंजाइश कोन्हे का जो जा 5 रुपया कोन्हनि के ज़ेरे में सुराख ॿुधाइनि था ऐं साई था ॿुधाइनि। मुंहिंजो हाणे आउं ग़रीब माण्हू पुॼी कोन थो सघां ऐं तंहिंखां पोइ हिन में जीअं जेको आहे फ़ी था वञूं था डॉक्टरनि ॾे फ़ी था ॿुधाइनि, 1000 रुपया फ़ी, को 1100 फ़ी ॿुधाए, को 3000 ॿुधाए, को 2000 ॿुधाए। ऐं मिस्किन माण्हू आहे पोइ हाणे ज़िंदगी आहे अलाह जे हथ मां, जे बची वियो त अलाह खे मुंहिंजो आहे, जे न त अलाह जो आहे। हाणे छा कंदुसि, ग़रीब माण्हू नथो पुॼी सघां। सिंध जी मुआशी हालतुनि जे करे मजबूर सत्तार पंहिंजी मौत मार बीमारीअ खे बि विसारे नंढड़ी उमिरि में पीउ जो हथ वंडाइण लॻो आहे, मगर हुनखे शायदि ख़बर नाहे त जिगर या दिल जी इहा मुज़ी बीमारी शायदि हुनखे घणो वक़्तु न ॾेई सघे, पर पोइ बि सत्तार मदद जे ओसीअड़ में ज़िंदगीअ मां पुर उमीद आहे त वस वारा हिन मजबूर ख़ानदान जी मदद में अॻुभराई कंदा। कैमरामैन अली नवाज़ रेवाल सां गॾु सैयद कुर्बान अली शाह, अवामी आवाज़ टीवी शहदादपुर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।